मज़ीद बयानात जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटण खे ज़रूरु दॿायो त अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन सभिनी खां पहिरीं तव्हां ताईं पहुचे। दुनिया में को भी तुझो महबूब मट न थींदो। दुनिया में को भी तुझो महबूब मट न थींदो। तो जहिड़ो खूबसूरत तो जहिड़ो खूबसूरत दुनिया में को ईंदो। दुनिया में को भी तुझो महबूब मट न थींदो। दुनिया में को भी तुझो महबूब मट न थींदो। तो जहिड़ो खूबसूरत दुनिया में को ईंदो। दुनिया में को भी तुझो महबूब मट न थींदो। धरतीअ जो चंड आही दिल बर मदीने वारा। धरतीअ जो चंड आही दिल बर मदीने वारा। जग खे हिदायतूं के तो जहिड़ियूं केरु ॾींदो। जग खे हिदायतूं के तो जहिड़ियूं केरु ॾींदो। तो जहिड़ो खूबसूरत ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।